नाज़िन कदकोट में सिंध हाई कोर्ट के हुकुम तहत कब्रिस्तानन ता कब्जा हटाइण लाइ शुरू कयल ऑपरेशन ओचितो बंद कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल मीराणी। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कश्मीर कंदरकोट ज़िले में कब्ज़ा जो माफ़िया है उन जो राज रहियो आहे ऐं मुबैना तौर ते रेवेन्यू ऐं म्यूनिसिपल अमलदारनि जी मिली भगत सां जेको आहे केतिरनि ई सरकारी प्लाटनि तोड़े इमारतुनि ते जेके कूड़ा खाता ठाराए कब्ज़ा कया विया आहिनि ऐं जेको सिलसिलो अञा ताईं जारी आहे। ऐं कब्ज़ा माफ़िया आख़िरी जेकी आरामगाह आहे कब्रिस्तान उन्हनि खे बि न बख़्शियो आहे। सिंध हाई कोर्ट जे हुकुम तहत ज़िला इंतज़ामिया हिन वक़्तु तहरुक में आई आहे। कंदरकोट जे सैयद गुलाम शाह, गोलीमार ऐं माड़वाइन वारे कब्रिस्ताननि तां कब्ज़ा हटाइण लाइ ज़िला इंतज़ामिया 16 ॾींहं अॻु में जेको आहे त डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी जी निगरानी में असिस्टेंट कमिश्नर नाहिद अहमद मीराणी ऐं मुख़्तियारकार शौकत अली बंगवार ऐं उन सां गॾोगॾु एंटी इंक्रोचमेंट जी जेकी टीम आहे उन सां गॾिजी करे हेवी मशीन जे ज़रिए घंटाघर चौक भर सां जेको आहे हिकिड़ो अहम तरीन इलाइक़ो आहे जिते काफ़ी इमारतूं ऐं दुकान जेके आहिनि उहे सैयद गुलाम शाह जे कब्रिस्तान मथां जेके आहिनि उहे ठहियल हुआ। उन्हनि खे ड्राहे पट करण जे लाइ उते हैवी मशीनरी जो इस्तेमालु कयो वियो ऐं काफ़ी जेके दुकान हुया उहे ड्राहे पट कया विया। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ जेको आहे उहो ऑपरेशन त जेको आहे शुरू कयो वियो हो ऐं उन खां पोइ उतां जा जेके ॿिया दुकानदार हुया उन्हनि खे वार्निंग जारी कई वई हुई त तव्हां पंहिंजा दुकान पंहिंजो पाण ड्राहे करे ऐं जेको आहे हीउ कब्ज़ा ख़तमु कयो। पर हिन वक़्तु ताईं उन्हनि खे वार्निंग ॾियण जे बावजूद बि जेको आहे उते जेका दुकान मालिक आहिनि जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि दुकान ख़ाली न कया आहिनि ऐं हिन वक़्तु बि जेके आहिनि उते उहे इमारतूं ऐं दुकान मौजूदु आहिनि। ऐं हीउ जेको ऑपरेशन जेको जोश ऐं ख़रोश सां जेको शुरू कयो वियो उहो हिन वक़्तु ओचितो बंदि कयो वियो आहे। ऐं जॾहिं असांजी इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी सां राब्तो थियो त उनजो इहो चवणु आहे त जेके कब्रिस्ताननि मथां कब्ज़ा कया विया आहिनि उन्हनि खे हटाइण जे लाइ ऑपरेशन जेको आहे उहो बिना फ़र्क़ जे ऐं कंहिं बि सियासी दबाव जे जेको आहे हीउ कयो पियो वञे ऐं ऑपरेशन इन करे जेको आहे कुझु ॾींहंनि लाइ बंदि कयो वियो आहे त टिनी कब्रिस्तान जी जेकी सर्वे आहे उहा कराई पई वञे ऐं सर्वे जेकी आहे त लाड़काणे खां जेकी टीम आई आहे उहा जेकी आहे सर्वे करे थी पई ऐं सर्वे रिपोर्ट मुकमल कई वेंदी ऐं उन खां पोइ जेको आहे हीउ ऑपरेशन ॿीहर जेको आहे तेज़ कयो वेंदो। ऐं डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी जो इहो चवणु आहे त हिते वाक़ई जेके बाअसर जेके कुझु धुरियूं आहिनि जेके हिन कब्ज़नि में जेको आहे उहे मुलविस आहिनि सिधी ऐं अणसिधी तरह सां ऐं हुननि जो इहो चवणु आहे त जेके बि असांखे रुकावटूं पेश ईंदियूं उन्हनि खे जेको आहे त मुंहुं ॾींदासीं ऐं जेको आहे रुकावटूं कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे त भरपूर नमूने सां कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे ग़ुलाम रसूल, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी।